DGISI लेफ्टिनेंट जनरल नदीम अंजुम चयो आहे त बेएतमादी वारी रिथ खे नाकाम बणाइण लाइ गुज़िरियल हुकूमत आर्मी चीफ खे मुद्दे में अणॼातल वक़्त ताईं वाध जी आछ कई हुई। DGISPR सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे DGISI लेफ्टिनेंट जनरल नदीम अंजुम चयो त मुंहिंजी वाज़े पॉलिसी आहे त मुंहिंजी पब्लिसिटी न कई वञे। अॼु पंहिंजे लाइ न पर पंहिंजे इदारे लाइ आयो आहियां। हुन चयो त अरशद शरीफ़ जॾहिं हिते हो तॾहिं बि इदारे सां राब्ते में हो, जॾहिं ॿाहिरि वियो त बि राब्ते में रहियो। अरशद शरीफ़ वापसि अचणु चाहे पियो, पाकिस्तान में संदसि जान खे ख़तरो न हुयो। DGISI चयो त जेकॾहिं कूड़ सां फितनो ऐं फ़साद जो ख़तरो हुजे त सच खे ख़ामोश नथो करे सघिजे। पंहिंजे इदारे जवाननि ऐं शहीदनि जी दिफ़ा लाइ सच ॻाल्हाईंदुसि। हुन चयो त असांजे शहीदनि जो मज़ाक़ उॾायो वियो। उन में के बि ॿ राया नाहिनि त कंहिंखे बि मीर जाफ़र, मीर सादिक सॾण जी मज़म्मत कई वञे। बग़ैर सबूतनि जे इल्ज़ाम जी जेतिरी मज़म्मत कजे घटि आहे। DGISI चयो त ग़ैर जानिबदार ऐं जानवर चवणु उन लाइ नाहे त असां कंहिंसां गद्दारी कई। इहो उन करे चयो पियो वञे त असां ग़ैर क़ानूनी कम खां इनकार कयो आहे। ग़ैर क़ानूनी कम खां इनकार कंहिं फ़र्द या रुॻो आर्मी चीफ जो न पर सॼे इदारे जो फ़ैसिलो हो। लेफ्टिनेंट जनरल नदीम अंजुम वधीक चयो त असां ते तमामु घणो दबाउ आहे। ख़ासि करे हिन साल मार्च खां असां पाण खे आईनी किरदार ताईं महदूद रखण जो फ़ैसिलो कयो आहे। जनरल बाजवा चाहे हा त पंहिंजा आख़िरी 6-7 महीना अमुन में गुज़ारे सघे हा, पर जनरल बाजवा मुल्क ऐं इदारे जे हक़ में फ़ैसिलो कयो। जनरल बाजवा ऐं संदसि ॿारनि ते करियल तनक़ीद कई वई। DGISI चयो त जेकॾहिं तव्हांजो सिपह सालार ग़लति आहे त पोइ उन सां लिकी छो पिया मिलो, उन जी तारीफ़ छो कंदा रहिया आहियो ऐं उन जी मुलाज़मत जे मुद्दे में वाध छो पिया कयो।